अस्सलाम वालेकुम दोस्तों। हज़रत लतीफ़ साईं सरकार जो सुर माज़ूर जो बैत खणी सॼणनि जे हुज़ूर में हाज़िर आहियां। फरमायूं ततीअ थधीअ काह कान्हे वेल वेहण जी, मथां थिए ऊंधा पेर न लही पिरीअ जो। साईं हिन बैत में लतीफ़ साईं मुखातिब त आहिनि सफ़ीअ सां, जा पंहिंजे पुन्नुअ जे पोयां जबल पे जंहिं जाॻिया, डूंगर पे डोरिया, बरबट बियाबान में पेरें पंध पे लताड़िया, जेका उन वेचारी जी उन वक़्त जी मजबूरी ऐं ज़रूरत हुई। पर मुर्शिद साईं जॾहिं आफ़ाक़ी इंसान जा कलाम अहिड़ा न आहिनि हूंदा जो बसि उन वक़्त लाइ चया हूंदा, बल्कि उन्हनि जी अफ़ादियत हर दौर लाइ तोड़े किरदार बदिलियल थी सघनि था। पोइ उहे मज़दूर हुजनि, हारी हुजनि, पोरित हुजनि, या वापारी हुजनि, वणजारा हुजनि, हाकिम हुजनि, हुकुमरान हुजनि, लतीफ़ साईं असां सभिनी खे हिदायत पिया कंदा अचनि उन वक़्त खां त वियो वक़्तु कॾहिं बि वापसि न आहे वरियो। इन करे पंहिंजे मक़ासिद जे हुसूल लाइ जेके इनफ़रादी, इज्तमाही तौरु समाजी ऐं धरतीअ सां वाबस्ता जेके मफ़ाद आहिनि, उन्हनि लाइ हालतुनि सां मुहाॾो न अटकायो वियो ऐं जिदोजहद खां मुंहुं मोड़बो त अहिड़ो रवैयो इंसान जो न पर उठ पखीअ जो थी सघे थो, जंहिंजे कठे जॾहिं शिकारी लॻे थो त हू भॼंदे भॼंदे विचां पंहिंजूं अखियूं बंदि करे थके पियो त पोइ अखियूं बंदि करे मुंहुं वारियूं विझी ईअं सम्झणु लॻंदो आहे त हाणे मूंखे शिकारी ॾिसे ई कोन थो, तव्हांजो मारियो थो वञे। सिंध ते साईं पुराणे दौर खां जेके काहूं थियूं ऐं सिंध धरतीअ सां जेके वेधण तारीख़ जो हिसो आहिनि, त अॼु बि ख़तरा जोधारी करे खयो बीठा आहिनि। ऐं रहबर लतीफ़ असांखे साफ़ पियो चए त ततीअ थधीअ काह कान्हे वेल वेहण जी, मतां थिए ऊंधा पेर न लही पिरीअ जो। ऐं पाण चवनि था त सुता उथी जाग निंड न कजे एतिरी, तो जो साणे भायो सो मांझांदे जो माग, सुल्तानी सुहाग निंडूं कंदे न मिले, हक़ लतीफ़ सच लतीफ़।